चूंडियल नुमाइंदा किथे आहिनि? कुछ टाइम पहिरियां इलेक्शन जे टाइम ते इहे केॾियूं बकवासूं कनि पिया, हिक ॿिए खे गारियूं ॾियनि पिया। 15 साल हिकिड़े एमएनए गारियूं ॾिनियूं पीपल्स पार्टी खे, अॼु वरी क़ौमी असेंबली में उहो वेही ऐं चवंदो जीए भुटो। ॿुड़ी मरण जो मकाम, शर्म जो मक़ाम आहे, ॿुड़ी बि नथा मरो। माण्हुनि में तव्हांजो कहिड़ो इमेज आहे? तव्हांखे जेको गारियूं थो ॾे, घटि वधि थो ॻाल्हाए, उहो माण्हुनि जो हीरो थो थी वञे। वारिस भुटे गारियूं ॾिनियूं हुयूं छोकिरे इन चूंडियल नुमाइंदनि खे, उहो माण्हुनि जो हीरो थी वञो। इतां तव्हां पंहिंजो अंदाज़ो लॻायो त तव्हांजो अवाम में इमेज छा आहे। जेको तव्हांखे माउ भेण ते गारियूं थो ॾे उहो माण्हुनि जो हीरो आहे, पर ही मजबूरी आहे। तव्हां उन्हनि खे ब्लैकमेल था कयो, उन्हनि ते कूड़ा केस दाख़िल था करायो, उन्हनि जूं ज़मीनां उन्हनि खां कुड़मत ते खसियो था, उन्हनि खे धमकियूं था ॾियो। मजबूरनि माण्हू मजबूरनि रोअनि बि था तव्हां सां गॾु आहिनि। अगरि इन्हनि खे आज़ादु छॾियो वञे, ख़ुदा जो कसम इन चूंडियल नुमाइंदनि खे इदारनि में वेठल SP DIG IG खे कुते जो पटो विझी गीले अवाम ॿाहिरि कढंदो, पर अवाम मजबूर आहे। अमन अमान, अमन अमान। नाज़रीन, ज़िले शिकारपुर के मदईजी शहर में तहरीक लबैक पाकिस्तान के डिवीज़नल अगवान इसरार अहमद अबड़ो की अगवानी में गाय जा मदईजी तोड़े आसपास में वधंदड़ बदअमनी चोराकारी फुरलट तोड़े अगवान खिलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। रैली में सवे माण्हुनि शिरकत कई। रैली गोट गायजा खां 5 किलोमीटर जो फ़ासिलो पहिरें पंधु तय कंदे मदईजी शहर के मेन चौक ते जलसे की सूरत अख्तियार करे वई, जिते इसरार अहमद अबड़ो, मुज़फ़र अबड़ो, ख़ालिद अबड़ो, सिकंदर अबड़ो, फराज़ अबड़ो ऐं ॿियनि अगवाननि रैलीअ खे ख़िताब कयो। चोरियूं धाड़ा मेन हाईवे सां लॻा पिया आहिनि, ॾींहं ॾिठे जो। हाणे तव्हां हफ़्तो ॿ पहिरियां अगरि ॾिसंदव त गाए जा ॻोठ मां हुबदार नाले अमरा खां दुकान तां 3.5 लख रुपया डकैती थी वई आहे। किफ़ायतुल्ला अबड़ो आहे, उन खां अलॻि वारा बुरड़ा स्टाप तां मोटरसाइकिल डकैती थी वई आहे। अहिड़ो रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे। रोड रस्ता महफ़ूज़ न रहिया आहिनि, माण्हुनि जे घरनि में काहे पिया आहिनि। अॻे राति जो हूंदो, हाणे ॾींहं ॾिठे जो केस तव्हां ॾिसो, ॾींहं ॾिठे जो रोडनि तां मोटरसाइकिलूं खसियूं थियूं वञनि ऐं माण्हुनि जे घरनि में घिरी ऐं डकैती थी थिए। इन जा इहो को सिर्फ़ु बयानु न आहे, स्टेटमेंट न आहे। तव्हां हली इंक्वायरी कयो, तव्हांखे नाला ॿुधायूं था। ॾींहं जो 12 बजे बि डकैतियूं थियूं थियनि, दुकाननि तां फुर्ती थी वञे। इन खां वधीक कहिड़ी बदमिनी थी सघे थी? पुलिस जो रोल इहो आहे त उहे चोरनि धाड़ेलनि खे हथ सां वठी करे ऐं फुरियूं धाड़ा कराइनि था, उन्हनि जा छाड़ता वेठल आहिनि पुलिस खाते में। तव्हां गाए जा पुलिस जो ॾिसो मोबाइल, उन में प्राइवेट माण्हू मिशनियूं खणी हथियार, सरकारी हथियार खणी वेठा आहिनि। तव्हां ॾिसो उन में गाए जा पुलिस में ॾिसो, मदई जी पुलिस ॾिसो, हिते इहे चोरियूं धाड़ा लॻा पिया आहिनि। इहा पुलिस, हे सोशल मीडिया जो दौरु आहे, असांखे अवाम खे हिन महिल इहा 100% पक थी वई आहे त SP DIG IG चूंडियल नुमाइंदा, इहे वॾेरा सरदार भोतार सभु मिली करे ऐं इहे ॾोह फुरियूं धाड़ा चोरियूं वारदातूं खूनरेज़ी सभु हथ सां था कराइनि। हाणे 100% इन जी पक थी चुकी आहे। हाणे ताज़ो ॾिसंदव तव्हां, आयो बजट में हिन ऐलान कयूं 2 अरब शायदि या 3 अरब पुलिस खे अमन अमान जे हवाले सां मिलिया। हाणे उन्हनि खे इहे 2-3 अरब खाइणा कीअं हो, इन्हनि में वॾो रोल अदा था कनि। इन में एॾो रोल अदा था कनि DC खे इहा ख़बर आहे त तरक़ियाती कमनि ते 2% बजट कीअं, 2% कमीशन कीअं वठणी आहे। एग्ज़ेक्टिव इंजीनियर कमीने खे इहा ख़बर आहे त हिन तां कमीशन कीअं वठणी आहे। पुलिस खे ख़बर आहे त कूड़ा केस दाख़िल करे B क्लास में कीअं कढणो आहे, A क्लास में कीअं कढणो आहे। इन हरामखोरनि खे सिर्फ़ु इहा ख़बर आहे, अवाम खे ज़लील करणो कीअं आहे, इहा सिर्फ़ु उन्हनि खे ख़बर आहे। बाक़ी जंहिं मक़सद तहत इदारा ठाहिया विया आहिनि, उन मक़सद ते को बि इदारो नथो हले। इदारनि में एॾा फिरोन वेहिजी विया आहिनि, जो तव्हां फिरोन यज़ीद जा हवाला ॾींदाऊं न, उन फिरोन यज़ीद जे उन ज़ुल्मनि सां अॼु जे हिननि जी बि कंपेयर कयो, 10 गुना वधीक हरामी थी विया आहिनि। 10% वधीक जेको आहे न, हीअ एक्स्ट्रा ज़ालिम थी विया आहिनि। फिरोन यज़ीद जो अॼु वस न आहे, हर इदारे में फिरोन वेठो आहे। माण्हुनि जे घरनि में घिरी चोरियूं धाड़ा लॻा पिया आहिनि, रोड महफ़ूज़ न आहिनि, रस्ता महफ़ूज़ न आहिनि। असां अवाम खे चवंदासीं, असांजी अपील एतिजाज SP DIG खे न आहे, असांजो एतिजाज ई अवामी एतिजाज आहे। अवाम खे एतिजाज था कयूं त जीअं इहे हरामखोर गॾु थी करे अवाम सां ज़ुल्म करे रहिया आहिनि, तव्हां बि ख़ुदा जे वास्ते ॿाहिरि निकिरो, हिकु थियूं त इन्हनि कमीननि खे असां बि कढी को ॿाहिरि उछलियूं त पंहिंजा इदारा असेंबलियूं बचायूं। असांजी जेका ये रैली हुई, इहा बदअमनीअ जे ख़िलाफ़ हुई। असां ॻोठ गाए जा खां निकिता आहियूं, पैदल मार्च करे हिते पहुता आहियूं। असांजी इहा ई अपील आहे त असांखे ॿियो कुझु बि न ॾियो ख़ुदा रा, पर अमन त असां लहणो।
असांजे घर में बच्चा महफ़ूज़ न आहिनि, राति न पर ॾींहं जो बि जेको बि अचे थो घर खां रुसे थो चोर, पर पुलिस सां मिलियल चोर, माना पुलिस गॾु हुन सां ॿिट बणियल आहे। हींअर बि तव्हां हलो ॾिसो, पुलिस मोबाइलनि में प्राइवेट माण्हू वेठा आहिनि, उन्हनि खे नौकिरी इहा ई आहे त पुलिस ट्रक खे रोकींदी, उन खां 1000 रुपयो वठिणो आहे, हिन खां 2 वठिणा आहिनि। अड़े बाबा हे छा आहे, चए लख रुपयो ॾियणो आहे SP खे ॾिया, अड़ी 50,000 DSP खे ॾियणो आहे, सूबेदार काॾूं खाईंदा। असांजी इहा ई अपील आहे सभिनी खे, MP MNA खे बि, त ख़ुदा जे वास्ते असांखे नौकिरी नथा ॾियो, ॿियो कारोबार नथा ॾियो, मिसाल का फस्ट एड नथा ॾियो हॉस्पिटल में, उहो बि प्राइवेट इलाज करायूं असां, त ॿियो न बि जेको असां 500,000 मज़ूरी खणी घर अचूं था, ख़ुदारा उहे त असांखे पाण ते ख़र्चु करण जो लुच लोफर उहो असांखां फुरे थो वञे, उहो वञी पंहिंजा बिब थो भरे, उहे ई धाड़ियल, उहे ई पुलिस सां ॿधल, वरी पुलिस छा कंदई, पुलिस वरी 5 ग़रीब वठी उन्हनि खे ॿधंदई, कूड़ा केस उन्हनि ते दाख़िल कंदई। महिरबानी करे असांजी DIG लाड़काणा, SSP शिकारपुर इरफान समो खे, DSP मदई जी खे, SHO गाएजा खे गुज़ारिश आहे त अमन अमान बहाल कयो वञे। वॾी महिरबानी। अमन अमान